गंबर तालके जे नौजवाननि जी समाजी तंज़ीम मेहरान यूथ फोरम तरफ़ां कोठायल सेमिनार में शायरनि अमन जे उनवान हेठि पंहिंजूं निकोर तख़लीक़ूं पेश कयूं। रिपोर्ट करे रहियो आहे मुमताज़ मेमण। तालके जे नौजवाननि जी समाजी तंज़ीम मेहरान यूथ फोरम पारां ॻोठ क़ाइमदीन अब्बासिया में अमन सेमिनार मुनक़िद कयो वियो, जंहिंजी सदारत एडिशनल डिप्टी कमिश्नर खैरपुर रियाज़ हुसैन वसाण कई, जॾहिं त सिंधी अदबी संगत जो अॻूणो सेक्रेटरी डॉक्टर मुश्ताक फुल समेत सिविल सोसाइटी, सियासी समाजी अॻवानुनि, सहाफ़ियुनि, इलाके वासियुनि समेत ॿियनि ॻोठाणनि वॾे अंग में शिरकत कई। सेमिनार में शाइरनि अमन जे इनवान हेठि पंहिंजूं नकोर तख़लीक़ूं पेश कयूं, जॾहिं त अॻवानुनि ख़िताब कंदे चयो त दुनिया जो को बि मज़हब हिन धरतीअ ते फ़साद फैलाइण जी इजाज़त नथो ॾे। असां सिंधी अमन जी अलामत आहियूं। असां अमन सेमिनार को ठाहे धरती वासियुनि खे पैगाम ॾिनो आहे त हिन भूंय खे बिश्त बणायो, नफ़रतूं ख़तम करे जियो ऐं जीअण जो सबक़ पढ़ायो। सिंध धरती अमन ऐं शांती वारी सरज़मीन आहे। अमन, प्यार, मोहब्बत धरतीअ खे जन्नत बणाइनि था। क़दीम अञाण मोहन जो दड़ो मां को बि हथियार न लभण मां साबित थिए थो त सिंध वासी अमन जा सफ़ीर आहिनि। अॻवानुनि चयो त सिंध हिन वक़्तु बदमनी, दहशतगर्दी, इंतहा पसंदीअ जे बाहि में ॿरी रही आहे। इन जो वॾो सबबु सिंधी अवाम वटि तालीम जो न हुजणु आहे। ऐं सम्झां थो त समाज जी तरक़ी अमन जे क़ाइमु करण सां ई मुमकिन आहे। जस्ट पेश कयां पियो नौजवाननि खे, जिन ख़ूबसूरत पैगाम पेश कयो। मुंहिंजो मैसेज लतीफ़ जो शेर आहे, साईं सदाई करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करे। प्रोग्राम जेको रखियो आहे अमुन जे हवाले सां रखियो आहे ऐं साईं जेकर ॻाल्हि कई रहिया साहब त अमुन तालीम सां ई क़ाइमु थी सघे थो, छो त हीअ जेका धरती आहे तेसि ताईं अमुन नथी करे सघे जेसि ताईं तालीम आम न कंदी। इंतहा पसंदी, दहशतगर्दी, बदअमनी, बेरा रवई, अणसहप ऐं जेका रवादारी जेका हुई उहा सॼी जॾहिं हिन सॼी दुनिया मां हिन ख़िते मां ख़तमु थींदी पई वञे, शऊरी पुख़्तगी पैदा करण जे लाइ जेको मैसेज ॾिनो आहे, या दोस्तनि खे आफ़रीन हुजे हिन जंहिं ऑर्गेनाइज़ेशन जेको हीउ कमु कयो आहे, जन दोस्तनि हीउ कमु कयो आहे, आउं सम्झां थो हिनखे अञा वधीक हिन कमु करण जी ज़रूरत आहे, छाकाणि त सिंध ई पंहिंजो किरदारु वधीक बहितर अदा करे सघे अमन जे हवाले सां। असीं हिननि दोस्तनि खे, हिन ऑर्गेनाइज़ेशन खे सलाम था कयूं, जंहिं हिकिड़ो वक़्ताइतो फ़ैसिलो करे ऐं अमन जे हवाले सां हिन क़िस्म जो सेमिनार ऐं मुशाइरो करायो आहे। अहिड़े क़िस्म जूं जेको ॿियूं बि ऑर्गेनाइज़ेशन ऐं हिन मां उहो मिसाल वठी हू पंहिंजनि इलाइक़नि में, पंहिंजनि ॻोठनि में हिन क़िस्म जा सेमिनार प्रोग्राम करे ऐं हिन अमन जे पैगाम खे आम कनि त वधीक बहितर थींदो। हिननि नौजवाननि खे सभ खां अवल त जस्ट चवां थो ऐं इन नौजवाननि जी अहिड़ी सुजागी ऐं बेदारी खे ॾिसी मां सम्झां थो त सिंध जो मुस्तक़बिल रोशन थींदो ऐं अहिड़नि प्रोग्रामनि खे असांखे हथी वठाइणु घुरिजे। हीउ जेको अॼु अमन जे हवाले सां प्रोग्राम थियो, अहिड़ा प्रोग्राम थियणु घुरिजनि जेके बाशऊर नौजवान आहिनि उन्हनि खे अहिड़े कम लाइ अॻिते अचणु घुरिजे ऐं पंहिंजो अहम जेको किरदारु आहे उहो निभाइणु घुरिजे। असां सिंध वासियुनि खे इहो ई अर्ज़ु कंदासीं, जहिड़ा फितना फ़साद ख़तमु कयो, मोहबत सां रहियो। हीअ दुनिया जेका आहे, हीअ हयाती जेका आहे घड़ीअ जी आहे, फ़ानी आहे। इन जे करे अमन सां रहो, अमन ज़िंदाबाद। इहो आहे त हूअं बि सभई मज़हब भाई पी रवादारी ऐं अमन जो दर्स ॾियनि था। अचो त हिन समाज खे पुरअमन बणायूं, जिते बिना कंहिं तफ़रीक़ ऐं मतभेद जे गॾिजी अमन ऐं ख़ुशहाली जो पैगाम ॾियूं। जेसीं ताईं असां ईंदड़ नसल खे तालीम न ॾींदासीं तेसीं ताईं अमन मुमकिन न आहे। पोइ अहिड़ा भली तव्हां हज़ारे अमन सेमिनार करायो पर रिज़ल्ट ज़ीरो हूंदो। असां हिन अमन सेमिनार ज़रिए अव्हांखे इहो पैगाम था ॾियूं त ख़ुदा रा पंहिंजे नियाणियुनि खे तालीम ॾियारियो ऐं कारोकारी जे तोहमत हणी नियाणियुनि खे क़तल न कयो, त पोइ ॾिसो अमन कीअं थो असां वटि सलामी पेश करे। होॾां प्रोग्राम में आयल महिमाननि खे सिंध जी सकाफ़त, अजरकनि जा तोहफ़ा पिणु पेश कया विया।